जी, मुंहिंजो नालो हरीश कुमार है। पाकिस्तान पीपल्स पार्टी मिनाटी विंग डिस्ट्रिक्ट जामशोर जो प्रेसिडेंट आहियां। त वॾेरे सालिम ब्रह्माणी जी ज़िंदगी जी कुझु ॻाल्हि आहे। असीं ॾुकारियल ॾे जा उञायल माण्हू इन बारे में कीअं ॻाल्हाए सघंदासीं, जंहिंजी शख़्सियत ते ॻाल्हाइण लाइ समुंड मां जेके न लफ़्ज़ चूंडणा पवंदा, पर पंहिंजी उन मुताबिक़ ऐं वॾेरे जी तव्हां ॿुधाईंदा काफ़ी मुलाक़ातूं वॾेरे सां रहियूं, ईद में, मेले में, मलाकड़े में। हू सिंध जे मुख़्तलिफ़ जेके वॾेरा आहिनि उन्हनि खां हिकिड़ो क्लासिकल वॾेरो शाहनवाज़ जूणे जे खां पोइ मुंहिंजे ख़्याल में ॿिए नंबर ते हूंदो असांजी वॾेरो सरदार मरहूम सालिम ब्रह्माणी साहिबु। हिकिड़ो त लतीफ़ जो पार्खू हुओ, हुन सां हुनजा मोर ॻाल्हाईंदा हुआ। हू मोरनि खे जॾहिं धाणा ॾींदो हुओ त मोर हुनजा इंतज़ारु कंदा हुआ। हुन सां हुनजा ढोर कचरियूं कंदा हुआ। माण्हुनि त परे जी ॻाल्हि, हुन माण्हू त हुनजी औताक तां कॾहिं वापसी ख़ाली वियो ई कोन। सवाल ई अचे ऐं ब्रह्माणी साहिब जी औताक तां ख़ाली वञे, उहो ॾींहुं असां न ॾिठो न ॿुधो। त असांजूं कचरियूं थींदियूं हुयूं। वॾेरो जॾहिं वेंदा हुआसीं त चवंदो बाबा लतीफ़ सरकार जे बेत सां आदर पिया कंदो। वापसी वञूं पिया त उहो लतीफ़ सरकार जो बेत ॾेई असांखे चवंदो बाबा वेही रहो। मूंखे यादि आहे हिकिड़ी वेठा हुआसीं चई बाबा आया आहियो त पोइ सभई सूरनि में वॾेरो जॾहिं जामशोर इताद में असां सां गॾु शामिलु थियो त हिकिड़ो दफ़ो ईअं कचरी थी पई वॾेरे सां, त हुन चयो त आ त सूरनि वारी करियूं सूर प्रचार, किनी थोरा किनी घणा न आहे सूरनदार, ॾिना जे ॾाता से झोलियूं पाए मूं झलिया। सो हू माना हिकिड़ो पंहिंजे सूरनि माण्हुनि जे दर्दनि खे सम्झंदो ऐं क़बूलु कयईं। ऐं लतीफ़ सरकार जे हण भाला वॾे भाकिरी आॾी ढालम ढार ते निकिरी हिकिड़े भुतार जे साम्हूं अची बीठो। वॾेरे जा निज 8000 वोटनि। तव्हां ॾिसो त रोड सॼो ठहियलु, वॾेरे जी औताक ताईं 4 किलोमीटर रोड, 40 सालनि जे इक़्तिदार में रहण खां पोइ बि भुतार हुनखे न ॾेई सघियो। वॾेरे जो तालिक़ अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकुमरान धुर सां अॼु बि बरक़रार रहियल अथसि। तमामु बहितरीनु उन ज़िंदगी जे पहलू ते ॻाल्हाइण लाइ सॼा ॾींहं खुटी वेंदा, पर आख़िर में इहो ई चवंदुसि त बाबा के माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल धरती जे सीने ते, का अहिड़ी गहरी चीख थियनि था जा दुनिया खे बदिलाए थी, जा धरतीअ खे जॻाए थी। महिरबानी।